अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हां ख़बर ॾियूं था त पीटीआई सिंध जनरल सेक्रेटरी चूंडण खां पोइ मुबीन जते जो काज़ीअमद पहुचण ते पीटीआई काज़ीअमद जे अॻवाननि अॻूणे एमपीए मीर इनायत अली रिंद, साबिक़ा रीजनल जॉइंट सेक्रेटरी गुल मोहम्मद जुनू, फयाज़ कुरैशी, अरशद संदली, करम अली रिंद, नूरदीन कादरी, राशिद खेड़ो, शेर मोहम्मद जुनू, गुलाम मुस्तफ़ा रिंद, इकबाल चांडियो, धनी बख्श मक्सी, शाहनवाज़ बलोच, अमीर गुल रिंद, अहमद रदा रिंद समेत वॾी तइदाद में पीटीआई वर्करनि ऐं कारकुननि पारां गुलनि जी वर्खा करे दिल वॼाए शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते पीटीआई तालका काज़ीअमद जे अॻूणे सदर अब्दुल लतीफ़ रिंद खे सिंध जी सक़ाफ़त अजरक ऐं टोपी पाराई, जंहिंखां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे मुबीन जते जो चवणु हो त पीपल्स पार्टी बौखलाहट जो शिकार आहे, जंहिंजे करे हुन सिंध में नओं निज़ाम जे नाले कारो कानून नाफ़िज़ करे छॾियो आहे। हिकु सवाल जे जवाब में हुन जो चवणु हो त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अपोज़िशन इस्लामाबाद तरफ़ मार्च करण वारा शौक़ भले पूरे कनि, लेकिन पहिरीं जीअं कुझु बि हासिलु न थींदनि। असां पीपल्स पार्टीअ जे बेड गवर्नेंस ख़िलाफ़ु घोटके खां कराची ताईं मार्च कंदासीं। हिकु सवाल जे जवाब में हुन जो चवणु हो त पाकिस्तान पोयनि हुक्मराननि जे कयल ग़लति फ़ैसिलनि जी सज़ा भोगी रहियो आहे, जिन पंहिंजी ख़ानदान खे तहफ़ुज़ ॾियण लाइ क़ानून साज़ी कई, पैसो लुटे ॿाहिरिनि मुल्कनि में जाइदादूं ठाहियूं, मुल्की सरकारी इदारनि खे तबाह करे मुल्क खे कर्ज़ जे दुॿणे में फासायो, जंहिंजे करे मुल्की आमदन जो 70% कर्ज़नि जे व्याज जूं क़िस्तूं अदा करण में लॻी थो वञे। वज़ीर आज़म पंहिंजे मक़बूलियत खे दाव ते लॻाए मुल्की मफ़ादनि में दिलेराना फ़ैसिला कया आहिनि, जिन जो समर ईंदड़ वक़्त में क़ौम खे ज़रूरु हासिलु थींदो। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुरे ते हर क़िस्म जो एसी डीसी सोलर सिस्टम बारियात दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।